नाज़रीन, थर में रांदियुनि जो मेलो सुभाणे खां शुरू थींदो, जंहिंमें जीप रैली ऐं उठनि घोड़नि जी डोड़ थींदी, जंहिं लाइ तयारियूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। अव्हांखे अपडेट कंदा पिया हलूं थर खां त थर में रांदियुनि जो मेलो सुभाणे खां शुरू थींदो, जंहिंमें जीप रैली ऐं उठनि घोड़नि जी डोड़ थींदी, जंहिं लाइ तयारियूं पिणु मुकमिल कयूं वियूं आहिनि। वधीक तफ़सील मालूम करण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे थर पार्कर मां K2K न्यूज़ जो रिपोर्टर धर्मदास सूटड़। धर्मदास, ॿुधाईंदा हलिजो त रांदियुनि जो मेलो सुभाणे खां शुरू थींदो, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुल, सिंध स्पोर्ट खाते पारां थर में स्पोर्ट्स मेलो इहो सुभाणे खां शुरू थींदो। मेलो जेको इहो 3 ॾींहं हलंदो, जंहिंमें मुख़्तलिफ़ गाॾियूं जेके मिठी पहुचियूं आहिनि उन्हनि जी जेका रजिस्ट्रेशन कई वई आहे। ॿुधायो वञे थो त 100 खां मथे वधीक गाॾियूं थर में रांदियुनि जो मेलो सुभाणे खां शुरू थींदो। जीप रैली, उठनि जी डोड़ ऐं आहे उहा मिठी खां 10 किलोमीटर ते आहे। उते पिंडाल सजायो वियो आहे ऐं खारियो निरा आहे, उहे उते पिंडाल रखियो वियो आहे। मुकमल तयारियूं आहिनि। उहा सुभाणे जीप रेस जी शुरूआत थींदी। जी ठीकु आहे धर्मदास सूटड़, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। खुशखबरी तव्हांजे पंहिंजे शहर कासमाबाद में सुमरा वॉलपेपर PVC पैनल शॉप ॾेई रहियो आहे। कासमाबाद, लतीफाबाद, टंडोडाम ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मयारी ऐं बहितर सर्विस। राब्ते लाइ राजननी सुमरो, फोन नंबर 03333702510, 03333707886। नोट WhatsApp पिण साॻी नंबर ते आहे।